अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था पीर जो ॻोठ खां। यूनियन काउंसिल हाजना शाह जे ॻोठ मांग ट्रगड़ जोरावासी स्कूली शागिर्द खे छिते कुते ॾाड़े विधो। राहूजा अस्पताल, पिरियालो अस्पताल ऐं पीर जो ॻोठ सरकारी अस्पताल में कुते जे बचाव जी वैक्सीन अणलब वार सख़्त परेशान। यूनियन काउंसिल हाजना शाह जे ॻोठ मांग ट्रगड़ जोरावासी स्कूली शागिर्द जद वल्द हुसैन अहमद ट्रगड़ खे छिते कुते ॾाड़े विधो। उन मौक़े ते मासूम निंगर जे वालिद हुसैन अहमद ट्रगड़ उर्दू सिंधी मीडिया गुरु पीर जो ॻोठ सां ॻाल्हाईंदे चयो त असां हाजना शाह जे सेक्रेटरी खे रोलू खून खुआर कुतनि बाबति काफ़ी शिकायतूं कयूं हुयूं, पर उन ते अमल हिन न कयो, जंहिंजो अॼु उहो नतीजो निकितो जो मुंहिंजे मासूम पुट खे कुतनि ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे विधो आहे। हिन चयो त अफ़सोस जो पुट खे वैक्सीन कराइण लाइ राहूजा अस्पताल, पिरियालो अस्पताल ऐं पीर जो ॻोठ सरकारी अस्पताल में वैक्सीन हणाइण लाइ वठी वियुसि त उते मुक़ररु डॉक्टरनि वैक्सीन न हणण जो चई वापसि करे छॾियो आहे। हाणे त असां तमामु घणा परेशान आहियूं। मुतासिरिन यूसी सेक्रेटरी हाजना शाह मथां FIR दाख़िल कराए मुंहिंजे पुट खे वैक्सीन जो टुको हणाए उन जी ज़िंदगी खे बचायो वञे।